अस्सलामुअलैकुम नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो माई टीवी न्यूज़ ऐं मां आहियां ग़ुलाम सैदा फ़ातिमा। शामिल कंदासीं अॼु जूं ख़ासि ख़बरूं। नौशेरो फ़िरोज़ भट्ट सां ॻोठ अलाह रखियो मरी जो रहवासी गुलनवाज़ मरी, अमानुल्ला मरी ऐं फ़ारूक मरी जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब ते पहुची दाहींदे ॿुधायो त असी जरेब ज़मीन सर्वे नंबर 75 ऐं 76 सर्वे नंबर देह सजात मोहम्मद में आहे ऐं उन ते हुननि जो कब्ज़ो आहे। असां ज़मीन जी घुर कई त हुननि मुंहिंजे भाउ खे कल्ह फुल पुलिस हथां गिरफ़्तार कराए छॾियो आहे। बेगुनाह थाणे ते वेठो आहियां। पुलिस वटि वियासीं त चवंदा त फ़ारूक ॿुधायो आहे त चवंदो त पोइ छॾींदासीं। हीउ किथां जो इंसाफ़ आहे? हिसा था घुरूं त लॉकअप थी था वञो। पुलिस बोतारनि जी कमदारी ते कमु पई करे। मां IBA सिंध DIG सिंध DIG नवाब शाह ऐं SSP नौशेरो फ़िरोज़ खां मुतालबो था कयूं त फ़ौरी तौरु असांजे भाउ अब्दुल रऊफ़ मरी खे आज़ादु कनि ऐं उनखे कुझु बि थियो त या को बि कूड़ी FIR दाख़िल थी त उनजा ज़िम्मेवार फ़ारूक मरी ऐं उनजो भाउ हूंदा। इंसाफ़ न मिलियो त SSP ऑफिस अॻियां एहतजाज कंदासीं ऐं पाण ते पेट्रोल हारे ॿाहिरि ॾींदासीं। उनजा ज़िम्मेवार बि फुल पुलिस फ़ारूक मरी हूंदा।